जी नाज़रीन, नापरकोट थाणे जी तमाम अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां नापरकोट थाणे जी हद में इंडस हाईवे तां 3 ॼणा मुबैना तौर अगवा थियण जो इंकशाफ थियो आहे। करमपुर भरिसां ॻोठ कर्नल इस्माइल वासी ग़ुलाम शब्बीर जाफ़री ऐं ॻोठ वाहिद बख़्श रहवासी अमाला जाफ़री ऐं ग़ुलाम यासीन निंदवाणी धाड़ेलनि वटि क़ैद हुजण जो इंकशाफ थियो आहे। जी नाज़रीन, अवां सां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। नापरकोट थाणे जी हद मां 3 दोस्त 4 ॾींहं अॻु दोस्त जी दावत जो चई घरां निकिरी विया हुआ, जेके वापसि न मोटिया आहिनि। वारसनि वधीक ॿुधायो त नौजवाननि जे अगवा थियण जी तस्दीक बि कई वई आहे। धाड़ेलनि मोगियुनि खे फ़ोन ते राब्तो कराए वारसनि खां 30 लख भुंग तलब कयो आहे। जी नाज़रीन, नापरकोट थाणे जी हद मां अवां सां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां नापरकोट थाणे जी हद मां 3 ॼणा मुबैना तौर अगवा थियण जो इंकशाफ थियो आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।